घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां तयाली मकाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां तयाली मकाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आहियो आका नबी साईं जे नाम तां खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसलवा बणायो खुदा पाक जंहिंखे ख़त में ओ मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो नथो आहे न को थींदो खुदा अहिड़ो खुदाईअ में न खलकियो आहे न खलकींदो किनो काणो कुतो काफ़र कादियानी थो करे दावा हिते बि लानती आहे उते बि मार खाईंदो सजण जे पेरवारी दस जहानन खां मथे आहे जुतीअ जान बजीअ खे मोह ते भलारो आया भाईंदो किना कादियानी काफ़र कुल जहन्नम में हलिया वेंदा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा महशर खे मल्हाईंदो शफ़ाअत वारे ॾींहुं उम्मत जो सॼो साकी उन्यारनि खे अब्दुल वाहिद भरे को सर पियारींदो नारे तकबीर शान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा शान सहाबा शान अहल बैत कादानी कुत्तन ते तो लानत कादानी कुत्तन ते इमरान हुकूमत ते नारे तकबीर उलमा हक उलमा देवबंद ओ खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसलवा बणायो खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसलवा बणायो खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसलवा बणायो असांजे हिस्से में आका सोई सोणो आयो असांजे हिस्से में आका सोई सोणो आयो असांजे हिस्से में आका सोई सोणो आयो और रसूलन जे जाम तां नबिन जे इमाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो मोहम्मद मिठे जे मटको मोहम्मद मुस्तफ़ा आए वधीरो नक ज़माने जी हकीकत आरज़ू पूरी थी वई हिन कारखाने जी अचण अरबी जे लाइ दुआऊं वया सभु अंबिया घुरंदा या ख्वाहिश घोरंदी भई आई हिन जहाने जी मोहम्मद खे मुकमला करे ख़ातम नबियन जो न मोहलत मिली काका दियानीअ खे बहाने जी पिरीअ खे आ ॾिनो नातर कलाम ला करे तोहफ़ो न आ बि घुर्ज अॼु ताईं बिकै नावल फसाने जी अब्दुल वाहिद जतोई जॾहिं मोहम्मद जो मदाही आ पोइ तंहिंखे छा ज़रूरत ॻाइण कंहिं बेगाने जी मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो नबी को पीरी खां पोइ ते आयो वा न
ईंदो नबी को पिरीअ खां पोइते आयो वा न ईंदो नबी को पीरीअ खां पोइते आयो वा न ईंदो ओ नबूअत जे क़यामता ऐं दाइम दवामता असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ सभिनि कामिलनि खां अकमल जाम रसूल जे थी कुफर वियो कतलाम हुर नहीं हो को दिनो आ जायो अरबी जाम जेको सभिनि रसूलनि जो अरबी आहे इमाम मालिक मिड़नी खां मथे जंहिंजो कयो आ मकाम सोने ते सभु को पढ़े लख दुरूद सलाम अब्दुल वाहिद भी उनी जो गोलो आहे गुलाम शल जतो इखे जाम प्यारींदो प्यार मां सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ रिसालत उनखे सभ खां मथा ई मिली आ रिसालत उनखे सभ खां मथा ई मिली आ रिसालत उनखे सभ खां मथा ई मिली आ ओ मिठल जे मक़ाम तां इज़त एतराम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां तयाली मक़ाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका नबी साईं जे नाम तां ॼण सोणे साईं जी को बेसार करे थो सजण सोणे साईं जी को बेसार करे थो सजण सोणे साईं जी को बेसार करे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो ओ भले उन कलाम तां दुआ ऐं सलाम तां असां घोर आया आका नबी साईं जे नाम तां असां घोर आया आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां तयाली मक़ाम तां असां घोर आया आका नबी साईं जे नाम तां असां घोर आया आका नबी साईं जे नाम तां